नाज़िन खिप्रो जा रहवासी हिन जदीद दौर में भी गैस जहिड़ी बुनियादी सहूलत खां महरूम आहिनि। रहवासियुनि हुकूमत खां गैस जी फराहमीअ जो मुतालबो कयो आहे। तफ़सील असद शाह जी हिन रिपोर्ट में। सिंध सूबो 72% गैस पैदा कंदड़ सूबो आहे, पर सिंध जा केतिरई शहर अॼु बि गैस जहिड़ी बुनियादी सहूलत खां महरूम आहिनि। अहिड़ी रीति सांगड़ ज़िले जी वॾी आबादी ऐं तारीख़ी हैसियत रखंदड़ खिपरे तहलके जा रहवासी हिन जदीद दौर में बि गैस जहिड़ी बुनियादी सहूलत खां महरूम हुअण करे अॼु बि काठियूं ऐं छेणा ॿारे रद पचाव कनि था। सांगड़ ज़िलो कुदरती वसीलनि सां मालामाल हुअण बावजूद खिपरो तालके में गैस जहिड़ी बुनियादी सहूलत न हुअण करे रहवासी इंतहाई अज़ाब ऐं मायूसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हर इलेक्शन दौरान चूंडियल नुमाइंदा वॾा वॾा वाइदात करे विया आहिनि, पर उहे वाइदा अॼु ताईं वफ़ा नाहिनि थी सघिया। हिन 21 सदी में बि खिपरो तालके में गैस जहिड़ी बुनियादी सहूलत न हुअण करे काठिन जी वाढी सबबि खिपरो जो हज़ारे एकड़ ॿेलो बि ख़तम थी वियो त अचड़े थर जे नायाब वणनि जी बि नसुल कशी थी वई। बोबी ऑयल फील्ड OGTCL जेका आहे नयाबाद वटि जेका स्टेशन आहे उन खां असां 20 किलोमीटर एरिया ते रहूं था। खिपरो सिटी जेका आहे गैस जी सहूलत खां वांझिल आहे। OGTCL वफ़ाक़ी कंपनी वारनि खां मुतालबो करियां थो त असांजी 1.5 लख जी आबादी खिपरो सिटी आहे। उनजे इर्द गिर्द जेके नंढा वॾा शहर ॻोठ तमामु वॾी आबादी वारा आहिनि, पर गैस जी सहूलत असांखे मिलंदा आहे। हितां जी MNA साहिबा ऐं वक़्त जे एला इक़्तिदार जे ऐवान खे गुज़ारिश करियां थो त खिपरो खे बुनियादी मसइलो असांजो गैस जेको आहे उहो जेकॾहिं जल्द ॾिनो वेंदो त हितां जे माण्हुनि जो बुनियादी मसइलो हल थींदो। ज़िले सांगड़ में 4 खां 5 गैस कंपनियूं आहिनि जंहिंजी सप्लाई एस्तोणी जो पंजाब ताईं थिए थी। अलाए किथे किथे गैस जूं जेके आहिनि पाइप लाइनूं वञनि पियूं, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो खिपरो अॼु बि गैस जी सहूलत खां महरूम आहे। काफ़ी अहिड़ियूं जेके सगावतियूं आहिनि उहे बि इन सबब जे करे न आहिनि थी सघियूं, छो त हींअर तव्हां ॾिसो दुनिया ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे। उते तालको खिपरो अॼु बि हिकिड़ी ऊंदाही में ॿुॾल आहे। तकिड़ ॿुधी हितां जे MNA साहिबा जी त उहो तकिड़ में चवे त मैं खिपरो को गैस दूंगी और खिपरो को साफ पानी दूंगी और तुम्हारा हक जो तुम्हारा छीन के लेंगे वफाक से। अॼु ॾींहुं ताईं उन ते टके जो बि असरु नाहे थियो। त असां चवंदा हाणे खोखला जेके इहे वाइदा आहिनि त खिपरे जी अवाम अव्हांखे सुञाणे चुकी आहे ऐं अॻिते लाइ जेके तव्हां इलेक्शन में हिते ईंदई त अवाम अव्हांखे अहिड़ो वोट ॾींदी त उन करे ख़ुदा रा खिपरे के गैस ॾेई ऐं अवाम जी दिलियूं खटूं। 2021 हो गया है, पर खिपरों को अभी तक गैस जैसी सहूलत नहीं मिली। अभी तक लकड़ियाँ वकड़ियाँ काट कर और ये बेले खाते की लकड़ियाँ, बेला तो इसी वजह से तबाह हुआ है गैस ना होने की वजह से। और देख रहे हो जा रहे हो कि वो लकड़ियाँ भी महंगी होती जा रही है और गैस जैसी सहूलत खिपरों को ना मिलना बहुत सवालिया निशान है कि खिपरो की आवाम का यह सवाल पूरा किया जाए। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुर्जे त सांगड़ ज़िले जी तारीख़ी हैसियत रखंदड़ खिपरो तालके के गैस जहिड़ी बुनियादी सहूलत मैसर करे रहवासियुनि मां पैदा थियल बेचैनी ख़तम कई वञे। कैमरामैन अज़ीज़ हालेपोटो सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिपरो।